नाज़रीन, सेहत वारी सूबाई वज़ीर जो चवणु आहे त डॉक्टर अदीब रिज़वी जूं ख़िदमतूं असां सभिनी जे लाइ मिसाली आहिनि। अदीब रिज़वी सिंध ऐं पाकिस्तान में सिहत जे शोबे खे नओं रुख़ ॾिनो ऐं इंसानियत जी ख़िदमत कई। डॉक्टर अदीब रिज़वी गुर्दा यूरोलॉजी ऐं ट्रांसप्लांट खे आलमी सतह ते आंदो। डॉक्टर अदीब रिज़वी मुंहिंजा उस्ताद ऐं रहनुमा आहिनि। सूबाई वज़ीर चयो त तक़रीर में सूबाई वज़ीर सिहत माहिरनि, शागिर्दनि ऐं प्रोफेसरनि वॾे तादाद में शिरकत की आहे। शिरकत कंदड़नि अदीब रिज़वी जी महिनत, नज़्म ज़ब्त ऐं अवामी ख़िदमत खे ख़राज तहसीन पेश कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर चयो सिंध हुकूमत SIUT जहिड़नि इदारनि खे मुकमल हिमायत मुहैया कंदी रहंदी। ही इदारा ग़रीब ऐं अमीर सभिनी जे लाइ बग़ैर फीस हिकु जहिड़ियूं सहूलियतूं मुहैया कनि था। आख़िर में डॉक्टर अदीब रिज़वी खे शानदार ख़राज तहसीन ऐं ख़िदमतुनि जो एतराफ़ कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ चेक कयूं पिया कराची खां। नाज़रीन, सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू जो चवणु आहे त डॉक्टर अदीब रिज़वी जूं ख़िदमतूं असां सभिनी जे लाइ मिसाली आहिनि। अदीब रिज़वी सिंध ऐं पाकिस्तान में सिहत जे शोबे खे नओं रुख़ ॾिनो ऐं इंसानियत जी ख़िदमत कई।